या हुजूर फरमान पे अलिम तो मां जाना तो मुझे खबर। तो हजरत जिब्रील अर्ज कियो तो कैफ अलिम तो मालम आलम महबूब जे शे जी मुखे ही खबर ना है कीअं तव्हां के खबर पइजी वई। जेके कुरान मजीद जे अंदर हुरूफ मुकत्तियात आहिन जे बकर सूरत जे आगाज में रब फरमायो अलिफ लाम मीम, किथे रब फरमायो काफ, किथे रब करीम फरमायो अलिफ लाम रा तिल्क आयातुल किताबिल मुबीन। ये हुरूफ मुकत्तियात आहिन, इन्हनि जो राज रब जाने या मदीने वारो साईं जाने। उन राजन मझा हिकड़ो राज है नून। हणे चवण वारो रब जाने या जेते नाज़ुल थियो उहो मदीने वारो ताजदार जाने। मुफस्सिरन चयो उन्हनि कुछ उन इसरारन के जेकी अर्रासिखीन फिल इल्म हुंदा आहिनि, जिनके कुरान मजीद जे राज़न इसरारन ते रब कुछ आगाही ऐं इल्म ॾींदो आ, उन्हनि कुछ मानाऊं बयान कयूं। बाज़ मुफस्सिरन फरमायो त नून मजा मुराद है मस। छा मुराद है? नून मजा मुराद है मस। वल कलमे रब तो फरमाए त कसम है मुखे कलम जो, कलम जो अल्लाह कसम थो खणे। अगते रब फरमायो वमा यस्तुरून, ऐं कसम है उन लिखत जो जेकी लिखन था। पो या लिखण वारन जो कसम आ या लिखत जो कसम आ जेका लिखी वई। अल्लाह ताला जल्ल शानू कलम जो कसम खयो ऐं लिखण वारन जो कसम कयो। ये कसम खणी गाल जी वजाहत पई थे। कसम तदे खणबो आ जने गाल के वधीक वजन वठाइबो आ। वजन वठाइबो आ त गाल जे ला कसम खणबो आ। अल्लाह ताला जल्ल शानू जो हर कौल सच्चो गालायो रब जो हर कौल सच्चो आ। वमन अस्दक मिनल्लाह क़ीला, केरा जेको रब खां वधीक सच ॻाल्हाइण वारो हुजे। रब जेकी कुछ चयो सो सच्चो ऐं हक़ ऐं बरहक़ आ। सुभान अल्लाह न था चओ, पहली सच्ची ॿुधायो ज़बान हिते तव्हां घर छॾे आया आहियो। दादू वारा झेड़न जे ला त जवान आयो। हाँ पराए पंहिंजे झेड़े जे विच में कुड़ी काहे पवंदे, बाक़ी सुभान अल्लाह चवण ते ज़बान नथी वरई। भला सलात पढ़ त दिल ठरे। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या जियं त कुरान इंसानन के समझाइण जे लाइ नाज़ुल थियो ऐं इंसानन जी ज़हनियत आहे जो जेका ॻाल्हि कसम सां चई वञे उन ॻाल्हि ते वधीक यकीन ऐं वेसाह थींदो आहे। इंसानन के समझा रब्बे कायनात कुरान जे हिन लफ्ज़न में कलम जो कसम खयो, लिखत जो कसम खयो। ए मुंहिंजा मौला हेॾा कसम खणी थो, ॻाल्हि कहिड़ी आ, मतलब कहिड़ो आ। मुंहिंजा मालिक करीम चवण छा थो चाहीं जो हेॾा तो कसम खया आहिनि। रब तो फरमाए मा अंत बिनेमत रब्बिका बिमजनून। ओ मुंहिंजा महबूब मां रब कसम खणी
खणी थो चवां त तो जहिड़ो दाना ॿियो को आहे ई कोन।